माशाल्लाह आउं तो गडाप प्रेस क्लब वारे खे मुबारकबाद ॾियां थो जिन जे माशाल्लाह आउं सम्झां थो मलीर में जेके प्रेस क्लब आहिनि उन्हनि जी हिन तरीक़े सां अलपराधिक न थी आहे जीअं अॼु जेकी ज़ाहिरनि जी थी आहे सो उन में मुख़्तलिफ़ फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ हिते जेके से गॾु थिया सियासी बि हुआ समाजी बि हुआ वुमेन्स राइट्स उहो हुआ ऐं ख़ासि करे मेज़बानी जेकी हुई पाकिस्तान ज़िंदाबाद बेसक ऑर्गेनाइज़ेशन जी उन्हनि खे असां ख़राज तहसीन पेश करियूं था ऐं मुंहिंजो तालुक़ सिंध पिरो इताद सां आहे ज़िले मलीर जो आऊं सदर आहियां ऐं मुंहिंजे तरफ़ां ऐं मुंहिंजे टीम जे तरफ़ां मुंहिंजे बिरादरी जी तरफ़ां मां हिननि खे मुबारकबाद ॾियां थो गडाप प्रेस क्लब खे ऐं हिन जी पूरी टीम खे त अल्लाह ताला हिननि खे जेको सो वधीक तरक़ी ॾिए ऐं वधीक जेको सो हिननि खे कमु करण जी कोशिशि ॾिए ऐं असल जेको सो प्रेस क्लब जो सहाफ़ी जो मक़सदु हूंदो आहे त ग़रीब जेके मिसकिन आहिनि या उन्हनि जी जेको आहे सा उन्हनि अहवालनि ताईं पहुचाए ऐं उन्हनि खे हक़ वठी ॾिए। महिरबानी सां।